डेरा लाल साईं तुझी नित नित महिमा गाया। डेरा लाल साईं। जय झूलेलाल। करवा चौथ पर्व जूं असांजी मायर भेनरुनि ऐं सभिनी खे लख लख वाधायूं। अखंड सुहाग जो प्रतीक करवा चौथ पर्व सिंधी समाज जी महिलाउनि भी मनायो बिलासपुर में। ख़बर बिलासपुर मां आहे त भारतीय संस्कृतीअ में अगरि नारीअ जे समूचे व्यक्तित्व खे केवल 2 शब्दनि में मापणो हुजे त इहे शब्द थींदा तप ऐं करुणा। 16 श्रृंगार करे महिलाउनि घुरी मांगी सुहाग जी लंबी उम्र ऐं कई पूजा। साल भर इंतज़ार खां पोइ अहिड़ो पर्व ईंदो आहे जॾहिं पत्नियूं पतीअ जी लंबी उम्र लाइ उपवास रखंदियूं आहिनि। राति जो चंड खे ॾिसी करे पतीअ जे हथां जल पी करे उपवास तोड़ंदियूं आहिनि। भारतीय संस्कृति में हीअं त बहुत सारा कई सारा तीज त्योहार आहिनि। सभिनी जा अलॻि अलॻि महत्व हूंदा आहिनि, अलॻि अलॻि परंपराऊं हूंदियूं आहिनि, पर करवा चौथ समूचे हिंदू धर्म जूं महिलाऊं उपवास रखंदियूं आहिनि। सिंधी समाज जूं महिलाउनि भी पंहिंजे पतीअ जी लंबी उम्र लाइ उपवास रखियो ऐं संयुक्त रूप सां पूजा अर्चना कई। चंद्रमा खे ॾिसी करे पतीअ जे हथां जल पी करे उपवास तोड़ियो। त बिलासपुर शहर जे अलॻि अलॻि मोहल्लनि में समाज जी महिलाउनि करवा चौथ पर्व मनायो। जूना बिलासपुर, हेमू नगर, सरकंडा, सिंधी कॉलोनी, कश्यप कॉलोनी, तोरवा, विनोबा नगर, सिंधी कॉलोनी, हेमू नगर, अवाना, कई मोहल्लनि में इहो पर्व मनायो वियो। चकर भाटा सां जुड़ियल मंदिर में भी समाज जी महिलाउनि शब्द रूप सां पूजा अर्चना कई ऐं करवा चौथ जो पर्व मनायो। सिंधी कॉलोनी मनोहर टाकिज जे पोइते भी संयुक्त पूजा अर्चना कई वई, जंहिंमें शामिल थियूं महिलाऊं मोनिका, पूजा, मुस्कान, संध्या, भारती, रेखा, कंचन, लक्ष्मी, सिदारा, प्रिया, कविता। सभिनी महिलाउनि पंहिंजी उपस्थिति उते दर्ज कराई। त बिलासपुर जी हिन ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।